हसीन दिल लुभाईंदड़ ऐं दिल जे तारुनि खे छुहंदड़ मंज़र गोरख हिल स्टेशन जा आहिनि। मन ऐं पादे बि छनकार कंदे मन ई मुंडे ऐं मोहे वठनि थियूं। गोरख हिल स्टेशन जी कदावर चोटी फातिहाने अंदाज़ में खिलाउनि सां ॻाल्हियूं कंदे ऐं आसमान खे गिराटड़ियूं पाईंदे नज़र अचे थी। चयो वञे थो त खीरथर पहाड़ी सिलसिले जी गोरख हिल स्टेशन समुंड खां 5600 फुट ऊचाई ते वाक़िअ आहे। दादूअ जे जोही तालुके में वाक़िअ गोरख हिल स्टेशन दादूअ खां 92, जोहीअ खां 74 ऐं वाही पांधीअ खां 50 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। वॾियूं चोटियूं मौजूदु आहिनि, पर सभ खां ऊचाई ते गोरख वारी टकरी ई आहे। हिन चोटीअ ते गोरख जो नालो कीअं पियो या गोरख लफ़्ज़ जी लफ़्ज़ी माना छा आहे, उन ते तहक़ीक़दाननि जा मुख़्तलिफ़ राया नज़र अचनि था। कुझु मुहक़िक़नि जो ख़्यालु आहे त जाबलू सिलसिले जे वटि पासनि वारनि इलाइक़नि में तमामु मालवंद रहंदा हुआ ऐं माल चारींदड़नि खे संस्कृत में गोरख सॾियो वेंदो हो। तंहिं करे हिन टकरीअ जो नालो ई गोरख पियो। कुझु वरी ख़्याल आहिनि त हिन टकरीअ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बघड़ तमामु घणा रहंदा हुआ। बलोच बघड़नि खे खड़क जे नाले सां सॾींदा हुआ ऐं उहो लफ़्ज़ आहिस्ते आहिस्ते बिगड़ी वञी गोरख। कुझु मुहक़िक़ इन राय जा बि आहिनि त श्री गुरु गोरख जो हिते चिलो कटण बाद टकरीअ ते गोरख जो नालो पियो, जॾहिं त उन ॻाल्हि ते बि घणे भाङे मुहक़िक़ मुतफ़िक़ नज़र अचनि था त सिंधीअ में गोरख जे लफ़्ज़ी माना ई ॾुखियो, मुश्किल, तकलीफ़ ॾींदड़ रस्ते जी आहे। तंहिं करे हिन टकरीअ जो नालो रस्तनि जे ॾुखियाई ॾिसी सिंधी माण्हुनि पाण ई नालो रखियो हूंदो। गोरख टकरीअ खे सयाहनि लाइ सहज भरियो बनाइण लाइ चयो वञे थो त शुरूआती तौर ते बरतानवी फ़ौज जे डॉक्टर लाहौर ऐं कैप्टन मैकडोनाल्ड 1860 हिजरीअ में जॾहिं वॾा कशाला करे पहुता त संदन पारां ई हिल स्टेशन अॾण जी तजवीज़ ॾिनी वई। इन रिपोर्ट में हिल स्टेशन जे मुनासिब 20-27 उत्तर ऐं 17-67 ओभर ॾेखारियल आहे। ॿिनि जाबलू चोटियुनि हूंदे गोरख खे हिल स्टेशन लाइ छो चूंडियो वियो, उन बाबति चयो वञे थो त खीरथर जे ॿिनि चोटियुनि जी भेट में गोरख पहुचणु वधीक सवलो हो ऐं खीरथर जे ॿिनि चोटियुनि ते मक़ामी माण्हू तमामु घटि, गोरख वारे हंधि आबादी तमामु घणी हुई। जॾहिं त सभ खां अहम ॻाल्हि इहा हुई त गोरख बाहि उगाशींदड़ मुंद में बि कोहमरी जहिड़ो हो। उन्हनि सबबनि करे ई हिते हिल स्टेशन क़ाइमु कई वई। गोरख हिल स्टेशन जे चौगिर्द अंदाज़न 22 नंढियूं वॾियूं जाबलू टकरियूं आहिनि, जेकी बि हुस्नाकिन जो मज़हर आहिनि।
गोरख टकरीअ जी ख़ूबसूरती ते रुगो वसंदड़ बर्फ़ या सावक जी सुहिणी चादर ऐं जाड़कनि जबलनि जो ई हुजणु न आहे, पर गोरख मां फुटी निकिरंदड़ आबशार बि गोरख जे ॿियनि हसीन मंज़रनि वांगुरु माण्हूअ खे मुश्ताक़ी नज़र खॼाइण ते मजबूर करे छॾनि था। अहिड़नि मंज़रनि मां गोरख मां निकिरंदड़ हैंगिन वारो चश्मो बि दिलि लुभाईंदड़ आहे, जंहिंमां पाइपनि ज़रिए पाणी कढियो वञे थो, जेको उते रहंदड़नि ऐं पखियुनि जी उञ उॼाइण लाइ काफ़ी आहे। उन खां सवाइ पहाड़ जे पाड़ुनि मां वहंदड़ नेह गाज बि ॾिसण वटां आहे। जेतोणीकि नेह गाज जो पाणी बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वञे थो, जेको भर पासे वारी आबादीअ जी उञ उॼाइण लाइ बहितरीनु ज़रियो ऐं साॻिए वक़्तु फितरती हुस्नाकियुनि जी बि चिटी तस्वीर आहे। जॾहिं त गोरख मां तकी नेह बि निकिरे थी, जेका रोडनि तोड़े रस्तनि लाइ तबाही जो सबबु बणियल आहे, पर हिन वक़्त ताईं इलाइक़े वासियुनि खे फ़ाइदो रसाइण लाइ उन नेह ते गोरख हिल जे अख़्तियारुनि पारां कख भञी बीणो न कयो वियो आहे। इहो गोरख हिल स्टेशन सात तोड़े सरवर जो मेलाप आहे। हिन टकरीअ वटां ई सिंध ऐं बलोचिस्तान जूं सरहदूं पाण में मिलनि थियूं ऐं बलोचिस्तान मां नौजवान मोटरसाइकिलुनि ते सवार थी हिते अचनि था, लुत्फ़ अंदोज़ थियनि था। जॾहिं पूरी सिंध गर्मी ऐं ॿूसट जे लपेट में हूंदी आहे, त उन वक़्तु हिन टकरीअ ते गर्मी 17 खां 30 सेंटीग्रेड, जॾहिं त सर्दियुनि में उहा 20 खां काटू 5 सेंटीग्रेडनि ताईं थी वञे थी। जंहिं बाबति साल 2006 जा अंग अखर ॿुधाइनि था त हिते 2 फुट बर्फ़ रिकॉर्ड कई वई, जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सियारे में हिते रहणु केतिरो न ॾुखियो हूंदो। गोरख हिल स्टेशन जिते हुस्नाकियुनि सां टिमटार आहे, उते मसाइलिस्तान बि बणियल आहे। गोरख हिल स्टेशन ताईं रोड पहुचाइण लियाकत जतोई जो किरदारु साराहियो त वञे थो, पर उहो रोड कुझु ई सालनि बाद हंधा हंधा उखड़ियल, उॾड़ियल ऐं उजड़ियल नज़र अचे थो। चयो वञे थो त लियाकत जतोई खां पोइ रोड जे ठीकनि जे नाले ते रफ़ीक जमाली पारां बि रिकॉर्ड करप्शन कई वई, जंहिंजी जांच अञा सुधोई नाहे थी सघी। वारनि सिलसिलेवार ऐलाननि समेत इहो पिणु चयो पियो वञे, गोरख स्टेशन बहिरिया टाउन जे घर स्कीमुनि जे मनसूबनि जो बि हिसो आहे, जेका सरासर हिकु भेरो ॿीहर तारीख़ी सयाहती मर्कज़ ते कब्ज़े वारी रिथा सिंध जे विरसे लाइ हानिकार साबित थींदी। गोरख हिल स्टेशन ते जेतोणीकि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मियां नवाज़ शरीफ़, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पारां हिते पहुची गोरख हिल स्टेशन खे बहितर बणायो वेंदो जा ऐलान बि कया विया ऐं रक़मूं बि जारी थियूं आहिनि, पर गोरख हिल स्टेशन जी हालति अञा ताईं सुधरी न आहे सघी। गोरख हिल स्टेशन सिंध जो सभ खां वधीक सर्द इलाइक़े सां गॾोगॾु सभ खां वधीक महांगो इलाइक़ो पिणु आहे। हिते 4 समर हट, 1 रेस्टोरेंट ऐं 2 रेस्ट हाउस आहिनि। स्टेशन ते टेंट में 1 राति गुज़ारण लाइ 2000 ऐं हिकिड़े बिस्तरे लाइ 500 सयाहनि खे भरणा पवनि था, जॾहिं त मिनरल वाटर जे पाणीअ वारी बोतल बाज़ार खां चऊं महांगी आहे। खाधे पीते जे शयुनि जा अघ गोरख जे चोटीअ खां बि सवाया आहिनि। गोरख हिल स्टेशन ते सरकारी रेस्ट हाउस में का बि सहूलियत मयार कोन्हे, जॾहिं त प्राइवेट रेस्टोरेंट आम माण्हुनि जी पहुच खां तमामु घणो मथां ई ते आहे, जंहिं करे हिते ईंदड़ वरी न अचण जा वचन कंदे वापसि वञनि था। गोरख हिल स्टेशन खे बहितर बनाइण लाइ घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार पारां रोड, चेयर लिफ्टिंग, पार्किंग, रोज़गार, रोडनि रस्तनि ऐं सिहत जे सहूलियतुनि लाइ जेकी अरबें रुपया जारी कया विया, उन जी पाई जो हिसाब
अथॉरिटी जे सणभनि उहिदनि ते वेठल तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां कयो वञे। डबल रोड तामीर करायो वञे। रिहाइश, पाणी, बिजली, आमद व रफ़्त जा जोगा बंदोबस्त कया वञनि। लोकल माण्हुनि खे रोज़गार ऐं सिहत जूं सहूलतूं ॾिनियूं वञनि त जीअं गोरख हिल स्टेशन ॾुखियनि रस्तनि ऐं सहूलतुनि जी अणहूंद वारी जॻह तौरु न पर हिकु तफ़रीही मर्कज़ तौरु ॼाती ऐं सुञाती वञे।